दुआ है त अल्लाह सुभानो तआला असांखे भलाई ऐं कामयाबी जे पासे ॾे वठी अचे। अज़ीज़ान गिरामी, रमज़ान मुबारक जो महीनो आहे, क़िस्मत सां मिलंदो आहे, वक़्त ऐं सआदत सां मिलंदो आहे। ऐं अल्लाह ताला जी महिरबानी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआऊं घुरंदा रहंदा हुआ, रजब में, शाबान में। अल्लाह जीअं असांखे रजब ते पहुचायो अथई तीअं रमज़ान ते पहुचाए, अल्लाह शाबान में पहुचायो अथई रमज़ान ते पहुचाए। अल्हम्दुलिल्लाह आयासीं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हिकिड़े ॾींहुं मिंबर ते चढ़ंदे 3 दफ़ा आमीन 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 फरमायो। साहब अर्ज़ कयोसीं, जो आमीन फरमायो अथव 3 दफ़ा? फरमायो त हा, जिब्राईल आयो, जॾहिं हिकिड़े ॾाके ते पेर रखियुमि, चई साईं तुंहिंजी उम्मत मूं जंहिं माण्हू उम्मतीअ खे अबो अमा कुराड़ा हुजनि ऐं उहो जवान जन्नत में न वञे त इहो बि वॾो बदबख़्त अथई। मां चयुमि त आमीन, क़बूल आहे। हुज़ूर संजन ॼण त इन मुआदे ते सही करे छॾी त ठीकु आहे, माना अबो अमड़ बि हुजे ऐं उहो औलाद जन्नत में न वञे, इहा वॾी बदबख़्ती आहे। माना अबे अमा जी ख़िदमत एॾी वॾी ॻाल्हि आहे। वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु वबिल वालिदैन इहसाना। मूंखे यादि न आहे अंग, पर घणे तादाद में क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो आहे, मुंहिंजो फ़ैसिलो आहे, रब थो फरमाए त अल्लाह ताला जी तौहीद ऐं अबे अमा सां भलो। अल्लाह खे हिकु मञजाए, अबे अमा सां भलो हलजाए। अल्लाह खे हिकु मञजाए, अबे अमा सां भलो हलजाए। अल्लाह पंहिंजे तौहीद सां गॾु अबे अमा जी असांखे पारत थो करे। हाणे ॿुधायो त विच में संदो ई न छॾे, हाणे जेको माण्हू जो अबे अमा जो ख़्यालु न करे, पोइ हुनखे मुवाहिद कान्हो चवंदासीं। हिकिड़ो माण्हू खीर त विकिणे, बा दुकान आहे खीर जो, साईं मूंखे कसम आहे त पाणी नथो विझां, पर छा करे जो नालीअ मां किनी हिकिड़ी काठी बोड़े उहा खीर जे टप में खणी विझे, वठंदोसि खीर। अब पाणी त न विझ, पर पए त हराम करे छॾियूं न। तूं तौहीद अलाह वारो त आहे, पर हेॾो अबे अमा सां जो तो तबाही बर्बादी वारो खयो आहे, जो हुननि खे राति में रत ऐं पंहिंजो ॾींहुं हुननि जो अज़ाब में करे छॾियो अथई, त पोइ तूं कान्हो तौहीद वारो थी। अलाह ते इहे ॿई ॻाल्हियूं गॾे कयूं न। तूं खीर साफ़ बि ॾे, पाक बि ॾे, त तुंहिंजो क़बूल कयूं। तुंहिंजो साफ़ त आहे पर पाक कोन्हे, तौहीद त आहे पर अबे अमा सां जे भलाई कोन्हे, त पोइ ज़िंदगी पलीत आहे। तंहिंजे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, जेकॾहिं अबे अमा सां माण्हू भलाई न कई, इहो जवान जन्नत में न वञे त इहो वॾो बदबख़्त आहे। हुज़ूर संजन फरमाए त आमीन, क़बूल आहे। तंहिंजे करे अबे अमा सां भलाई। ॿियो अर्ज़ु कई त साईं रमज़ानुल मुबारक जो महीनो अचे, रमज़ान शरीफ़ गुज़री वञे ऐं इहो माण्हू पंहिंजा गुनाह न बख़्शराए सघे, इहो बि तुंहिंजो उम्मती वॾो बदबख़्त आहे। छो त हदीस शरीफ़ आहे, जीअं ई रमज़ान शरीफ़ जो चंड बीहंदो आहे, पहिरीं तारीख़ जो चंड बीठो, उन सांझीअ खां वठी अलाह जो ऐलान थो थिए, हल मिन मुस्तग़फिरिन फ़अग़फ़िर लहू, आहे को तौबा करण वारो त सभु गुनाह बख़्शऊंसि। बेहिसाब, न लेखो न चौखो, न वरी मोट न पुछा, बसि तौबा कर त असां गुनाहनि मोथ कढूं। ऐं इहा अलाह ताला जी निदा ऐं ऐलान थींदो आहे जॾहिं ईद जो चंड ॾिसिजे इन सांझीअ ताईं। पोइ 29 या 30 रातियूं इहे ऐलान थियनि, ऐं जेको माण्हू उथी ऐं गुनाह जा असांजा एॾा आहिनि जो अलाह पनाह ॾे, अलाह ई ॼाणे थो, बाक़ी दुनिया वारनि खे मालिक खे पाण खे ख़बर न आहे त गुनाह मुंहिंजा केतिरा आहिनि। पोइ असां एॾा गंदा गुनाहगार हुजऊं ऐं उथी हिन रमज़ान जे रातिनि में अलाह को तौबा न कयूं, छा था सम्झो केॾी वॾी बदबख़्ती आहे। फरमायो जेकॾहिं रमज़ान शरीफ़ गुज़री वञे ऐं गुनाह न बख़्शराए सघे, इहो बदबख़्त आहे। हुज़ूर फरमायो आमीन, इहा ॻाल्हि बि क़बूल आहे। टियों अर्ज़ु कई त साईं जिथे तव्हांजो पाक नालो खॼे ऐं जेको तव्हांजो उम्मती तव्हांजे मथां सलात न पढ़े, इहो बि बदबख़्त आहे। हुज़ूर संजन फरमायो त आमीन। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां जॾहिं एतिरी मोहबत माण्हू खे हुजणु खपे, जॾहिं बि हुनजो नालो पाक खॼे, वक़्तु कुशादो हुजे त पूरी सलात शरीफ़ पढ़ूं, जे न हुजे त घटि में घटि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूरु चऊं। इहे चवंदासीं त बख़्त आहे, ऐं जे न चयोसीं त बदबख़्ती जो ठपो मथां लॻी वेंदो। तंहिंजे करे अज़ीज़ान गिरामी, हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मोहबत, उन्हनि जी इताअत ऐं ताबेदारी, इहो असांजे ईमान जो बुनियादु आहे। ऐं ख़त्म नबूअत जो अक़ीदो इन जे मथां, ईअं जीअं हिन मस्जिद बुनियाद पके जे मथां ठहियल आहे त मस्जिद मज़बूत आहे, जे बुनियाद कचो हुजे त हंधो हंधो ॾरी पवे। हा, अहिड़ी तरह जेकॾहिं ख़त्म नबूअत जे मथां ईमान हूंदी त तुंहिंजे ईमान जी बिल्डिंग ऐं तुंहिंजो ईमान पको मज़बूत अथई, न त हंधो हंधो ॾरी पवंदी। 4 टका केरु ॾेखारींदी त विकामी वेंदे, को माण्हू भत जी लप जो सॾु ॾींदो ई विकामी वेंदे, ईमान विकामी, ॿियो कुझु न थींदो। इहो बुत साॻियो बीठो हूंदो, ईमान टुटी पवंदो। जे ईमान टुटो त पोइ हे ढांचो जहन्नम जे कहिड़े कम जो आहे। अल्लाह शाह असांखे पंहिंजे ईमान ऐं अक़ाइद जे मथां मज़बूत बीहण जी तौफ़ीक़ अता फरमाए, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां सची मोहबत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं अज़ीज़ान गिरामी, हिन रमज़ान मुबारक में ख़ासि तौर ते रातियूं आहिनि, फरमाईंदे हिन में 2 अमल आहिनि। ॾींहं जो हिन में रोज़ो आहे, राति जो हिन में निमाज़ूं आहिनि, क़ुरान जी तिलावत आहे, तौबा ऐं इस्तिग़फ़ार आहिनि। हिकिड़ो अमल आहे, ऐं ॿियो इन में हिकिड़ो पंहिंजे रोज़नि जो रूह बचाइणो आहे। रोज़े जी शिकिल इहा हूंदी आहे त असां फजर खां वठी सांझीअ ताईं वात बंदि रखंदा आहियूं, नफ़्सानी ख़्वाहिशात खे जवाबु, बस साईं हाणे रोज़ो आहे। ऐं वरी इन रोज़े जो रूह इहो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इज़ा कान यौम सौम अहदिकुम फला यरफस वला यफसुक, जेकॾहिं माण्हू जो रोज़े जो ॾींहुं हुजे त बेहयाई बुछड़ाई, नफ़्सानी ख़्वाहिशात, गुनाह, गार गंद, जहिड़ो झटो, इन सभ खां माण्हू तौबा करे।
रोज़े हुजण खां पोइ साॻो ई तिजारत में ठगियूं, सूद ऐं व्याज जो कारोबार, मिलावट, खोट, दुकान ते वेही कूड़ हणणु, ठगियूं, धोखा, बदमाशियूं करणु, कहिड़ो कमु थियो? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मल्लम यदा क़ौल ज़ूर वल अमल बिही फलैस लिल्लाहि हाजतुन फी अन यदा तआमहु व शराबह। जेको माण्हू कूड़ो किरदार ऐं कूड़ो अमल न छॾे, पोइ अल्लाह ताला खे इन जे उन बुख जी घुर्ज कान्हे। रब तो वणे तो वारी उन बुख जी असांखे ज़रूरत कान्हे, छो त तो कूड़ो किरदार बि न छॾियो, कूड़ो अमल बि न छॾियो। तुंहिंजी ज़ुबान बि साॻी कूड़ी, अखियूं बि साॻियूं इन मोबाइलनि ऐं फिल्मनि में लॻी पयूं आहिनि, कन साॻा राग ऐं गाना था ॿुधनि, हीअ ज़ुबान खिलाए ग़ीबत ऐं कूड़ में लॻी पई आहे, हथ पेर साॻा ज़ुल्म में था हलनि। फरमाए त अलाह खे तो वारी उन बुख जी घुर्ज कान्हे। अलाह ताला खे खपे तुंहिंजे दिलि जो इख़लास। सो तुंहिंजे दिलि जे इख़लास जा इहे कमल हा त तूं नह खां वठी चोटी ताईं पाण खे रोज़ो रखां हा। मां अर्ज़ु कयां त भाउ, हे जिस्म तव्हांजे विच में तॾहिं वेठो आहे जॾहिं रूह अथसि, मुर्दे खे खणी कुर्सीअ ते विहारींदव, पर हेठि गॾु पाण सां कोन विहारबो। भली खणी केॾो पिरी प्यारो हुजे न, मरी वियो चवंदा त वारो कयो त हाणे क़ब्र खणोसि पूरियोसि। त रोज़ो बि असांजो ईअं अथव, जेकॾहिं रोज़े खे असां जिस्म त ॾिनोसीं वात बंदि करे, पर जे रूह पंहिंजे किरदार खे पाक करे न ॾींदासीं त मुर्दो रोज़ो अलाह खे न खपे असांजो। अलाह ताला शाल असांखे भलनि रोज़नि रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रोज़ो वॾो अमल आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह ताला तो फरमाए त कुल अमल बनी आदम लहू इल्ला सौम फइन्नहु ली व अना अजज़ी बिही। फरमायो त ॿिया अमल बनी आदम जा, निमाज़ूं, ज़कातूं, ख़ैरातूं, ज़िक्र, तस्बीहूं, इहे सभु पंहिंजा अथसि, बाक़ी रोज़ो इहो मुंहिंजे लाइ आहे। छो त रोज़े जी ख़बर बाने खे न पवंदी आहे। बा मां घर जे खाई पी अचां ऐं तव्हांजे आॾो अचे चवां त रोज़ो, तव्हां मुंहिंजे मथां इल्ज़ाम हणी सघंदव त रोज़ो कोन्हे। मां गुसल खाने में वञी ऐं मंझंदि जो पाणी जो ढुक पी अचां, तव्हां पुछंदव रोज़ो अथई, मां चवंदुमि रोज़ो। तव्हांखे ख़बर न पवंदी, पर इहा ख़बर फ़क़ति ऐं फ़क़ति हिकिड़ो पवंदी मालिक खे, ॿियो काइनात जे मालिक खे। तंहिंजे करे अलाह तो फरमाए त इन रोज़े जी ख़बर मूंखे आहे त रोज़ो अथसि या न अथसि, रोज़े जो हाल कहिड़ो कयो अथई। तंहिंजे करे इहो रोज़ो मुंहिंजो आहे। फरमायूं त इन जा ॿिया अमल लेखनि लहणनि में हेठि मथे थी सघनि था, ऐं थींदा आहिनि। कंहिंजा लेखा लहणा हूंदा, कंहिंखे गार, कंहिंखे गंदु, कंहिंजो खाधो, कंहिंजो हिसाब, कंहिंसां ठगी, कंहिंसां धोखो, कंहिंजी गिला कई, कंहिंजी ग़ीबत कई। क़यामत जे ॾींहुं पोइ अलाह ताला वटि जॾहिं इंसाफ़ जी ताराज़ी थींदी त पोइ सभु शयूं ईंदियूं, उहो कर्ज़ी बि ईंदा। साईं मूंखे गार ॾिनई, साईं मूंखे धको हईं, साईं मां सां हीअं कयईं, साईं मां सां हीअं कयईं। अलाह फंदो ठीकु आहे, कंहिंखे हीअ शइ हाणे उते पैसा न हूंदा जो रुपया टका ॾेई ऐं जान छॾाईंदासीं, भली किरोड़नि अरबनि जो मालिक हूंदो, पर क़ब्र में हथे ख़ाली वेंदो आहे। क़ब्र में गॾु हलंदा अमल, पोइ साईं उहे अमल जो उते ईंदा, उते ॿियो कुझु बि न हूंदो। पोइ हूंदा अमल, कंहिंखे निमाज़ खणी ॾिबी, कंहिंखे फलाणियूं खणी ॾिबियूं, कंहिंखे कुझु। हिकिड़ो ईंदो साईं अञा मुंहिंजो रहियल अथसि। अलाह फरमाए त हाणे त कुझु कोन्हे। चइजे जे हिन खे कुझु कोन्हे त मां त ॾोह न कयो न, मुंहिंजो त हिसाबु आहे। साईं बिल्कुलु आहे। चइजे पोइ इहे रोज़ा अथसि। अलाह तो त न, इहो मां पंहिंजे नबी सोणे जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ुबानी वाइदो कयोमांसि त रोज़ा मुंहिंजा आहिनि, तंहिंजे करे ॿिली रोज़नि जो नालो न वठि। चइजे पोइ मां ॾोह न कयो, मूंखे ॾे। अलाह फरमाए चङो मथे ॾे हार। ॾिसंदो त मथे हिकिड़ी माड़ी नज़र ईंदसि ॾाढी सुहिणी। चवंदो इहा माड़ी ॾिसे थो कीअं आहे? चइजे वाह जी आहे। चई इहा वठि, हिन जो हथु छॾ त मां तोखे ॾियां। चइजे मूंखे क़बूल आहे। अलाह इहे रोज़ा बचाईंदो, असांजे पारां एवज़ ॾेई ऐं लहणेदारनि खे ईअं जान छॾाईंदो। अफ़सोस जो असांजा मुस्लमान रोज़ा नथा रखनि। अलाह जो कसम आहे, हिन शहर कंबर मां लंघंदे हटा कटा सेहतमंद हेॾा सारा मोटर साइकिल ते नौजवान किथे ॾिसो त गिलास पाणी जा खणी बीठा था पीअनि, कंहिंखे ॾिसो त ॿीड़ी वाते में पई आहे। एॾो अरमान थींदो आहे, सच चवंदे त रब तूं हिदायत कंदे असां छा कंदासीं हिननि खे? ॾुबरड़ा, कमज़ोर, मिसकीन, बाहिनि ते वेठा था कमु कनि, बठनि जूं मज़दूरी था कनि, उन्हनि खे रोज़ो आहे। हिकिड़ो हटो कटो सेहतमंद 2-2.5 माण्हुनि जो जे 2 ॾींहंनि जो रोज़ो रखाए तॾहिं बि कुझु न थिएसि, इहो कम वक़्तु रोज़ो नथो रखे, इहो पंहिंजे जान जो दुश्मन आहे, छा कंदो? अलाह शाल असांखे सम्झ नसीब करे। तंहिंजे करे जेतिरो थी सघे कंहिंखे नसीहत करणु। अलाह ताला तो फरमाए त कुंतुम ख़ैर उम्मत, तव्हां भली उम्मत आहियो। सच थो ॿुधायांव त जेकॾहिं क़ुर ईमान जे अखि सां पढ़ूं न त सच अलाह जे आॾो हीअं ॻरी लूण पाणी वांगुरु ख़तमु थी वञूं न, अञा अलाह जा हक़ घणा आहिनि, असां छा करे सघंदासीं अलाह जे हक़नि खे? तंहिंजे करे अलाह फरमाए त तव्हां भली उम्मत आहियो। छा कयूं साईं? फरमाए तामुरून बिल मारूफ तनहौना अनिल मुनकर। ओ इन दग सेर वारनि खे ख़बर आहे तव्हां ते टोकूं कंदा, कॾहिं चवंदा त तोखे अनु कोन, भली तूं वञी बुख ते रोज़ो रख, पर न मुड़, छो त वाबुद रब्बक हत्ता यअतियक अल यकीन। तोखे पंहिंजे रब जो चयो मञणो आहे जेसिताईं मौत अचई। इनखे नसीहत कर, ख़ैर ख़्वाही कर, जेको हुजे, मजलिस अथई, महफ़िल अथई, घाटी आहे, वादी आहे, उनखे नसीहत कर, नेकीअ जो हुकुम कर, बुराई खां रोक, पोइ इनशा अल्लाह तुंहिंजी कामयाबी थींदी। मन कंहिं हिकिड़े खे हिदायत थी न, हिकिड़े माण्हू मन अहया हा फकअन्नमा अहया अन्नास जमिया। हिकिड़ो माण्हू गुनाह खां बची पियो न, ॼण सॼनि माण्हुनि जो तो ज़िम्मो कुल्हे ते रखी इन्हनि खे बचाए छॾियो। अल्लाह असांखे नेकियुनि जी तौफ़ीक़ अता फरमाए, तौबा इस्तिग़फ़ार जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॾाढा गुनहगार आहियूं, अल्लाह असांजी हालत ते रहम करे। अल्लाह ताला हिन रमज़ान शरीफ़ खे असांजे लाइ रहमत, मग़फ़रत ऐं जहन्नम जे बाहि खां आज़ादी जो ॾाको करे। हिन महीने में तमामु वॾी भलायूं ऐं सआदतूं आहिनि।
अल्लाह शाला इन्हनि सआदत ने बख़्तनि ऐं भलाइनि सां असांखे माला माल करे। अज़ीज़ान गिरामी, रमज़ान शरीफ़ ईअं गुज़री थो वञे, सच विच में त ॾिसो हिकिड़ो ॾींहुं हो, उन ॾींहुं अरबा जी राति चंड ॾिठोसीं। घणा ॾींहं गुज़री विया आहिनि। अॼु मां 19 ॾींहं गुज़री वियो, ॾींहं गुज़री विया, ख़बर ई न पई। 18 ॾींहंनि गुज़रण जो हीअं त निहारियो पियो, हिकिड़ो उहो ॾींहुं आहे, ॿियो अॼोको ॾींहुं, विच वारा ॾींहं नज़र ई नथा अचनि। अल्लाह ताला जेके ॾींहं गुज़रिया शाला क़बूल करे, जेके रहनि था रब सुभानो ताला शाला इन्हनि ॾींहंनि में असांखे भलायूं ऐं सआदतूं ऐं बख़्त नसीब फरमाए। अल्लाह सुभानो ताला असांजे हाल ते रहम करे। ए अल्लाह, असां सभु गॾिजी तुंहिंजे बारगाह में अर्ज़ु था कयूं त असांजा गुनाह माफ़ कजांइ। अल्लाह असांखे तौबा जी तौफ़ीक़ अता फरमाइजांइ। अल्लाह असांजा नंढा वॾा ॼाणी वाणी कयल, ख़बर में बेख़बरीअ में गुनाह कया अथसीं। अल्लाह जेके असां तुंहिंजे हुकुमनि जे ॿुधण जे बावजूदि पोइ बि ॾिठाई ऐं ज़िद करे असां गुनाह कया अथसीं। अल्लाह असांजा सभु गुनाह बख़्शिजांइ। अल्लाह असांजे हाल ते रहम फरमाइजांइ। अल्लाह तुंहिंजो वाइदो आहे त तुंहिंजा मुनादी ऐलान कंदा आहिनि ऐं रमज़ान मुबारक जे रातिनि में, हाणे बि रमज़ान शरीफ़ जी राति, अल्लाह असां तुंहिंजे बारगाह में अर्ज़ु था कयूं त अल्लाह असांजा सभु गुनाह बख़्श ऐं बाक़ी ज़िंदगी असांखे गुनाहनि करण खां बचाइजांइ। रब असांखे पंहिंजी रज़ा नसीब फरमाइजांइ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सची मोहबत नसीब फरमाइजांइ। हे अल्लाह, तुंहिंजो इहो बि वाइदो आहे त जेकॾहिं के बीमार ऐं मरीज़ मां शफ़ा घुरनि त असां उन्हनि खे शफ़ा ॾींदासीं। रब असां पंहिंजनि मरीज़नि, पंहिंजे वजूदनि, पंहिंजे रूहानी ऐं जिस्मानी मर्ज़नि ऐं असांजे मुआशिरे भाई पी बिरादरी में जिन खे बि जिस्मानी रूहानी हर क़िस्म जूं तकलीफ़ूं आहिनि, असां सभु हे उम्मत मुस्लिमा गॾिजी अल्लाह तुंहिंजे बारगाह में अर्ज़ु था कयूं त असांजे सभिनी जी बीमारनि खे शफ़ा ॾे। अल्लाह असांखे रूहानी ऐं जिस्मानी मर्ज़नि खां शफ़ा ॾे। अल्लाह जेके हाजतूं, मुसीबतूं, कर्ज़ मर्ज़, तकलीफ़ूं, वबाऊं, अज़ाब आहिनि, इन्हनि सभिनी खां असां तोखां माफ़ी था घुरूं, असांखे माफ़ कर। अल्लाह जेके बि ज़ाहिर ऐं बातिन फितना आहिनि, असां इन्हनि सभिनी खां पनाह था घुरूं, असांखे पनाह ॾिजाए। छो त तुंहिंजो वाइदो आहे त रमज़ान में तूं दुआऊं क़बूल कंदो आहे, असांजी दुआ क़बूल कजाए। अल्लाह असांखे ग़िना जे फितने खां पनाह ॾिजाए, फ़क़्र जे फितने खां पनाह ॾिजाए। अल्लाह दुनिया जे फितने खां पनाह ॾिजाए, औलाद ऐं माल ऐं अहल जे फितने खां पनाह ॾिजाए, क़ब्र जे फितने खां पनाह ॾिजाए, रब हशर जे फितने खां पनाह ॾिजाए, दजाल जे फितने खां पनाह ॾिजाए। जेके फितना ज़ाहिर बातिन सभिनी खां पनाह ॾे। अल्लाह असांजे हाल ते रहम कर। अल्लाह असांजी तौबाऊं क़बूल फरमा। असांजे बीमारनि खे शफ़ा ॾे, अहिड़े औलादनि खे औलाद ॾे, औलाद खे हिदायत वारो कर, पंहिंजो फर्मा बरदार कर, अबे अमा जो फर्मा बरदार कर। अल्लाह जेके असांजी ज़िंदगीअ में जेके बि अमाल सालिहा गुज़रिया आहिनि, पंहिंजी बारगाह में क़बूल कर। बाक़ी ज़िंदगी असांखे गुनाहनि खां बचाइजांइ, नेकिन करण जी तौफ़ीक़ अता फरमाइजांइ। अल्लाह असांखे असांजे नए नस्ल सभिनी खे क़ुरान मजीद जी तालीम नसीब फरमा। अल्लाह सुब्हानो ताला असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं दीन ऐं शरीयत जी तालीम नसीब फरमा, उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह सुब्हानो ताला असांजे हिननि मसाजिद ऐं मदारिस ऐं इदारनि खे कामयाबु फरमा। अल्लाह जिन वीचारनि हिननि में वॾियूं महिनतूं कयूं आहिनि, क़ुर्बानियूं कयूं आहिनि, उन्हनि जूं क़ुर्बानियूं क़बूल फरमाए, उन्हनि जे अमाल सालिह मीज़ान हसनात में शामिल फरमाए। अल्लाह असां जेसिताईं जीअर आहियूं पंहिंजे दीन जे ख़िदमत करण वारनि मां बिना फितरनि ऐं मुसीबतुनि जे लाइ असांखे रस्ता आसान करे ॾे। अल्लाह तुंहिंजो वाइदो आहे त जिन खे असां हिदायत कंदा आहियूं, जिन ईमान आंदो आहे, असां उनखे हिदायत जा रस्ता आसान करे ॾींदा आहियूं। अल्लाह असां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमो पढ़ी तुंहिंजे आॾो ईमान जो इक़रार था कयूं। अल्लाह असांखे अमल साली जी तौफ़ीक़ अता फरमाए, असांजे लाइ हिदायत जा रस्ता आसान फरमाए। अल्लाह असांजे मुल्क जे मथां काफ़रनि, दीन दुश्मननि, यहूदनि, नसारनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जे दुश्मननि जी जेका बद नज़र आहे, अल्लाह उन्हनि खे तबाह बर्बाद फरमाए। असांजे मुल्क ऐं दौलत खे, इस्लाम खे, मुस्लमाननि खे, आलम इस्लाम खे काफ़रनि, यहूदनि, नसारनि, दुश्मननि जे बद नज़रनि खां बचाए। असांजे हाल ते रहम फरमाए। असांखे ख़ालिसतन पंहिंजे रज़ा ऐं पंहिंजे महिरबानी जो मोहताज रख, दुनिया वारनि जे मोहताजी खां बचाइजांइ। अल्लाह जेके ज़ाहिर ऐं बातिन फितना आहिनि सभिनी खां बचाइजांइ। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा ला मानिअ लिमा अतैत व ला मुतिअ लिमा मनअत व ला यनफ़अ ज़ुल जद्द मिनकल जद्द बिरहमतिका या रब्बी। अल्लाहुम्मा नसअलुका अल-अफ़्व वल आफ़ियत व मुआफ़ात दाइमत फ़िद दीन व दुनिया वल आख़िरह। अल्लाहुम्मा नसअलुका खैर दुनिया वल आख़िरह व नऊज़ु मिन शर्रि दुनिया वल आख़िरह। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका खैर मा सअलका अब्दुका नबियुका मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व इबादुका सालिहून व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तअज़ बिहि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व सालिहून व सल्लल्लाहु वसल्लम अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।